दोस्तों असां हींअर हिन वक़्तु चाइना पाकिस्तान बॉर्डर ते आहियूं। 0 पॉइंट जंहिंखे चइजे थो। मुंहिंजे पसमंदर में तव्हां चओ त बर्फबारी आहे, स्नोफॉल आहे हिन वक़्तु, ऐं हल्की हल्की स्नोफॉल थी रही आहे। ऐं हिते माण्हू गैस जी ऑक्सीजन जी खोट सबबु थोरो बि हलूं था, सहकी पऊं था। हे ॾिसो ख़ूबसूरत मंज़र बर्फबारी जो, ऐं तव्हां ॾिसंदा हूंदो दोस्त इंजॉय करे रहिया आहिनि। मगर ख़ासि करे किथां ॾिसो स्नोफॉल खे पहिरियों दफ़ो ज़िंदगी में ॾिसण जो मौक़ो मिलियो आहे। बहितर आहे, किथां हिनखे इंजॉय कयो? बहितर, तमामु बहितरीनु आहे। ऐं स्नोफॉल मथां बर्फ़ बसे थी ऐं इंतिहाई बहितरीनु मंज़र आहिनि। किथां ॾिसो स्नोफॉल खे पहिरियों दफ़ो ज़िंदगी में इंजॉय किथां? स्नोफॉल बेहतरीन अंदाज़ में जेको आहे इहो ज़मीन ते किरी रही आहे, जिते असां इंतिहाई ऊचाई जे पहुतल आहियूं ऐं साह में बि थोरो बुझारो महसूसु थिए पियो, ऑक्सीजन जी हिते खोट महसूसु थिए पई ऐं माण्हू सहकी पए थो। पर हीअ जेका स्नोफॉल आहे इन जी जेका ख़ूबसूरती आहे, असांजा इन सभु थक लाहे छॾिया आहिनि। असां सम्झूं था त ज़ाहिद इहो मंज़र ॾिसण जहिड़ो आहे। छा सूरत हाल आहे बर्फबारी में? किथां महसूसु कयो पाण खे? बर्फबारी ज़िंदगी पहिरियों दफ़ो मौक़ो मिलियो आहे। जेको आहे सीउ जेको आहे घटि लॻंदो आहे, पर रस्ते में अहसासु थियो आहे हिते केॾो मज़ो आहे। तव्हां हिन मौसम खे इंजॉय करण लाइ परेशान हो। ॾिसो तमामु इहो मंज़र तव्हांजे साम्हूं आहिनि ऐं तव्हांजी ख़्वाहिश हुई त मां ज़िंदगी में इहे मंज़र ऐं नज़ारा ॾिसां, ऐं अलाह साईं तव्हांजी हीअ ख़्वाहिश पूरी कई। कुदरत जो दिलफरेब मंज़र आहे। हिते मां साह खणण में शायदि दुश्वारी महसूसु थिए थी, ऑक्सीजन जी हिते खोट आहे। महिरबानी ज़ाहिद क़ाइम खानी ॾिसो था तव्हां, हर तरफ़ बर्फ़ ई बर्फ़ आहे, ऐं बर्फबारी सबबु हिते जेको आहे रोड ढकिजी रहिया आहिनि, ऐं साह खणण में ऑक्सीजन घटि हुजण करे साह खणण में ॾुखियाई पेश अचे थी। हे तव्हांखे पस मंज़र में ॾेखारींदो आहे त रुॻी बर्फ़ आहे, स्नोफॉल जे करे बर्फ़ छाई पई आहे रोडनि ते। तव्हां बर्फ़ हुई, हिते बर्फ़ आहे, ऐं ख़ूबसूरत मंज़र तव्हांखे ॾेखारींदा रहंदासीं, ऐं तव्हांखे ख़ूबसूरत मंज़रनि सां दिलि फ़रेब मंज़रनि सां तव्हांखे मज़ो वठाईंदासीं। ज़बरदस्त क़िस्म